खिपरो में हिंदू बिरादरी रंगन जो ॾिण होली जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रही है। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि हिक ॿिए खे रंग हणी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो है। होली खेॾण सां ख़ुशी मिलंदी है। इन ॾींहं ते सच जी जीत थी, कूड़ जी हार थी। इन जे करे असीं होली मल्हाईंदा आहियूं। इन मौक़े ते शहरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त होली जो त्यौहार आहे ऐं जेको आहे वॾी ख़ुशियुनि सां मल्हाए रहिया आहियूं। असीं पंहिंजे पाड़े में पंहिंजा पाण दोस्त आहियूं, यार आहियूं ऐं सुभाणे मटकी जो प्रोग्राम आहे। कृष्णा मंदर खां सनशाइन फैक्ट्री ताईं असांजी जेको रैली वेंदी। ॿियो हिंदू काउंसिल जे जदर जेको आहिनि तमामु सुठा फ़ैसिला वरिता आहिनि त भई पिचकारी या पाणी वारो रंग या पको रंग इहो कोन हणिणो आहे। इहो बड़ो फ़ैसिलो आहे। ऐं ॿी ॻाल्हि सिर्फ़ु गुलाल हूंदो, ॿियो कुझु बि कोन हूंदो। इंशाअल्लाह पाकिस्तान जी सलामती लाइ दुआ कंदासीं। अल्लाह करे आबाद हुजे पाकिस्तान ज़िंदाबाद। होली जो त्यौहार आहे, ख़ुशियुनि रंगनि जी ख़ुशियुनि जो आहे। राति जो होली ॿारंदासीं, राति जो घर में शेवा बि थींदी। उनखां अलावा पाड़े आड़ो में जेको पाड़े में ग़रीब आहे उनजी बि हेल्प असां कई आहे। ऐं रंग सुभाणे पिचकारी आहे उहो बि कंदासीं मगर गुलाल सां। ऐं पंहिंजे मंदर में वञी दुआ बि कंदासीं पंहिंजे मुल्क लाइ, मुल्क जे पाक फ़ौज लाइ। तरीक़े सां ख़ुशी इंजॉय करे रहिया आहियूं ऐं तमामु सुठी ख़रीदारी शॉपिंग बाज़ारनि में रश ऐं ॾाढा माण्हू इंजॉय करे रहिया आहिनि इन शइ खे। होली ख़ुशी जो त्यौहार आहे, रंगनि जो त्यौहार आहे। मालिक खां असीं दुआ कंदासीं शाम जो पूॼा में त मुल्क लाइ ख़ैरियत हुजे, ख़ैर ख़ैरियत सभु भाउ असांजा ख़ुशि। रंग हण जो मतिलबु है त ज़िंदगी में अहिड़ा रंगनि जा ॾींहं सदा क़ाइम दाइम रहनि। कैमरामैन रहमान उमराणी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो।